साईं मुंहिंजा हिकिड़े बादशाह जी बादशाही में अची फ़क़ीर लथो। हाणे साईं फ़क़ीर लथो उन बादशाह जी बादशाही में। हाणे फ़क़ीर जी सदा कहिड़ी? फ़क़ीर जी सदा इहा हुजे त को आहे अहिड़ो जेको अल्लाह जे नाले ते पंहिंजी ज़ाल मूंखे ॾे। हाणे फ़क़ीर इहो ॻोठ में इहो सदा पियो हणे। सो सभिनि माण्हुनि ॿुधो त फ़क़ीर जो दिमाग़ु ख़राबु थियो आहे। फ़क़ीर चवे त आख़िर चवे छा थो? फ़क़ीर चवे पियो त को आहे अहिड़ो जेको अल्लाह जे नाले ते पंहिंजी ज़ाल ॾे। हाणे फ़क़ीर खे पंहिंजी ज़ाल केरु ॾींदो? सो माण्हू सभु चवणु लॻा त हिन फ़क़ीर जो दिमाग़ु ख़राबु थियो आहे, अलाए छा। सो हाणे माण्हू सभु आया फ़क़ीर वटि। तो फ़क़ीर वरी बि चवे आहे को अहिड़ो जेको अल्लाह जे नाले ते पंहिंजी ज़ाल मूंखे ॾे। सो माण्हू सभु परेशान थी विया। सो चवणु लॻा फ़क़ीर खे त फ़क़ीर ॾे ख़बर तुंहिंजो दिमाग़ु ख़राबु थियो आहे। तुंहिंजी सदा आख़िर आहे त आहे कहिड़ी? तूं ॿी का अहिड़ी का शइ घुर जो तोखे मिले। हाणे तोखे ज़ाल केरु ॾींदो? तूं चरियो थियो अलाए छा थो? फ़क़ीर वरी बि चवे आहे को अहिड़ो जेको अल्लाह जे नाले ते पंहिंजी ज़ाल ॾे। तो हमरा पाण में सलाह करणु लॻा त हिन फ़क़ीर जो दिमाग़ु ख़राबु थियो आहे, अलाए छा आहे। हलूं था हिन खे बादशाह वटि वठी, उते बादशाह जी दरबार में उते वठियो था हलूं हिन खे। तो हाणे हमराहनि सभिनी हिन फ़क़ीर खे वरितो। हाणे फ़क़ीर खे वठी अची बादशाह जी दरबार में पेश कयो। सो हाणे बादशाह चवणु लॻो त ॾियो ख़बर हिन फ़क़ीर खे वठी आया आहियो, ख़ैरु आहे। सो हिते हमरा चवणु लॻा बादशाह खे त बादशाह सलामत, हीअ फ़क़ीर ख़बर न आहे चरियो आहे या हिनजो को दिमाग़ु ख़राबु थी वियो आहे। हिन जी अनोखी सदा आहे। सो बादशाह चवणु लॻो त हिन जी सदा कहिड़ी? सो हाणे हमरा चवणु लॻा बादशाह खे त बादशाह सलामत, हिन जी सदा इहा आहे त को हुजे अहिड़ो जेको अल्लाह जे नाले ते पंहिंजी ज़ाल ॾे। हाणे हिन खे ज़ाल केरु ॾींदो? सो हिते बादशाह पुछा करणु लॻो फ़क़ीर खां त फ़क़ीर छा इहा हमरा चवनि पिया, छा ई सच आहे? तो फ़क़ीर वरी बि चवणु लॻो आहे को अहिड़ो जेको अल्लाह जे नाले ते पंहिंजी ज़ाल ॾे मूंखे। सो बादशाह जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधी बादशाह चवणु लॻो फ़क़ीर खे त फ़क़ीर ॾे ख़बर तुंहिंजो दिमाग़ु ख़राबु आहे, चरियो थियो आहे छा? तोखे पंहिंजी ज़ाल केरु ॾींदो? हाणे तूं का शइ मिल्कियत या को धन दौलत घुर या को अहिड़ी का शइ घुर जो तोखे माण्हू ॾेई सघे। हाणे तोखे हर को जेको आहे सो माण्हू पंहिंजी वीचारो ज़ाल केरु ॾींदो? सो तूं चरियो थियो आहे छा आहे? तुंहिंजो दिमाग़ु ख़राबु आहे छा आहे? फ़क़ीर जी इहा ई सदा हुजे आहे को अहिड़ो जेको मूंखे अल्लाह जे नाले ते पंहिंजी ज़ाल ॾे। तो बादशाह चवणु लॻो फ़क़ीर खे त फ़क़ीर तुंहिंजो दिमाग़ु ख़राबु थियो आहे, तूं हलियो वञ हितां, मुंहिंजी बादशाही मंझां निकिरी वञ, न त सुठो कोन थींदो। सो हाणे बादशाह एतिरो कुझु हुन फ़क़ीर खे चयो त हमराह हुन फ़क़ीर खे धिके खणी ॿाहिरि कढियो। सो हाणे फ़क़ीर वरी थियो रवानो। सो हाणे हणंदो हणंदो इहा ई सदा हणंदो हणंदो नेठि अची इहा उन बादशाह जी आख़िरी दंग छेड़े ते पुॻो। उते बि बादशाह जो माना जेको बादशाह जो ॻोठु हो उते। सो उन दंग ते पुॻो, उन ॻोठ मंझि उते पुॻो, उते बि इहा सदा हई। सो उते हिकिड़ो हमराह शादी करे आयो नई नई, जंहिं शादी खे तक़रीबन 2-3 ॾींहं अञा मस थिया हुआ, शादी करे को आयो। सो हिते फ़क़ीर उहा सदा हई त को आहे अहिड़ो जेको अल्लाह जे नाले ते पंहिंजी ज़ाल ॾे। हाणे जॾहिं हमराह हिन फ़क़ीर जी सदा ॿुधी सो हमराह चवणु लॻो त फ़क़ीर आख़िर चवे छा थो, वञा भला। सो हमराह आयो फ़क़ीर खे चवणु लॻो फ़क़ीर साईं ॾे ख़बर कहिड़ी सदा पियो हणी? तो फ़क़ीर चवणु लॻो त आहे को अहिड़ो जेको अल्लाह जे नाले ते पंहिंजी ज़ाल ॾे। सो हिते उहो हमराह चवणु लॻो फ़क़ीर खे फ़क़ीर ॿियो कुझु न खपनी छा? सो फ़क़ीर चवणु लॻो त न मूंखे ॿियो कुझु न खपे, मूंखे सिर्फ़ु ज़ाल खपे थी। सो हिते उहो हमराह चवणु लॻो उन फ़क़ीर खे त हाणे ठीकु आहे, जे अल्लाह जे नाले चवीं थो त अल्लाह जे नाले तां सिर ई क़ुर्बान आहे, अल्लाह जे नाले चवीं थो पंहिंजी ज़ाल ॾे त ठीकु आहे, तूं 2 मिंट बीह हिते, आउं वञी मुंहिंजी घरवारी खां पुछा करे अचां। हाणे उहो हमराह शादी नहीं करे आयो, जो शादी खे अञा 2-3 ॾींहं मस थिया हुजनि। हाणे हमराह आयो पंहिंजी ज़ाल वटि। तो ज़ाल खे चवणु लॻो त ॻाल्हि ॿुध, ॿाहिरि हिकिड़ो फ़क़ीर आयो आहे जेको हीअ सदा हणे पियो, सदा उहो माना ॿुधाई पंहिंजी ज़ाल खे उन हमराह। सो हिते हमराह चवणु लॻो पंहिंजी ज़ाल खे त ॾे ख़बर तुंहिंजो छा ख़्यालु आहे, छा तूं फ़क़ीर वटि वेंदे जे तूं ॾियां फ़क़ीर खे, तुंहिंजो हथ तोखे फ़क़ीर खे ॾियां, तूं वेंदे? सो हिते उन हमराह जी ज़ाल चवणु लॻी त ॻाल्हि ॿुध, मूंखे माइटनि मुंहिंजनि ॾिनो आहे तोखे, सो मूंखे इहो चयो न हाणे जेको बि कुझु आहे सभु कुझु तुंहिंजो मुड़ुसु आहे, जीअं चवे ईअं कजां, जीअं वणे ईअं करे, असांजो हाणे न को हिन में अचे न को वञे। सो हिते हुन हमराह जी ज़ाल चवणु लॻी त हाणे तुंहिंजी मर्ज़ी आहे, जीअं तूं चवंदे ईअं आउं करण जे लाइ तयारु आहियां। सो नेठि हमराह चयो उन ज़ाल खे त चलो ठीकु आहे। सो हाणे हमराह आयो फ़क़ीर वटि। फ़क़ीर खे चवणु लॻो त फ़क़ीर साईं हलिया अंदरि कमरे में, हलिया घर में, तोखे मुंहिंजी ज़ाल आउं ॾियां थो। सो हाणे फ़क़ीर खे वठी हमराह आयो घर मंझि। हाणे हमराह ॾिनूं
कपिड़नि जो नओं जोड़ो जेको शादी जो उन हमरा जो सो ॾिनी फ़क़ीर खे चवणु लॻो हमरा त हाणे हीअ मुंहिंजी शादी जो नओं जोड़ो आहे, तूं हीअ पा। सो हाणे फ़क़ीर उहे कपिड़ा वग़ैरह लाथा, जेके फाटल वग़ैरह फ़क़ीराणा पयल हुआ से लाथईं, ऐं उन हमरा वारा जेके कपिड़ा हुआ से वञी पातईं नवां घोट वारा। सो हाणे उहो हमरा चवणु लॻो संदो ज़ाल खे त हाणे हीअं कर, तूं इन फ़क़ीर सां गॾु वञे थी, तूं हीअं कर जेको तुंहिंजो लावण वारो वॻो आहे जेको तो पंहिंजी शादी ते पातो हुई, उहो लावण वारो वॻो तूं पा ऐं हार सिंगार करे दुल्हन थी पोइ तूं इन फ़क़ीर सां गॾु वञ। सो हिते ज़ाल चवणु लॻी त भले ठीकु आहे। हाणे ज़ाल उहो लावण वारो वॻो पातो, हार सिंगार करे तयारु थी वई। सो हिते हमरा चवणु लॻो फ़क़ीर खे त फ़क़ीर साईं तो अलाह जे नाले घुरियो त पंहिंजी ज़ाल ॾे, सो ज़ाल मूं ॾिनी तोखे, हीअ वठि मुंहिंजी ज़ाल ऐं भले तूं हलियो वञ, तोखे मोकल आहे। सो फ़क़ीर उन हमरा खे दुआऊं ॾींदे ऐं उन हमरा वारी ज़ाल वठंदे थियो रवानो। हाणे हिकिड़ो ॾींहुं ॿ ॾींहं इन ॻाल्हि जी ख़बर अची ॻोठ वारनि खे पई त हिन हमरा पंहिंजी ज़ाल उन फ़क़ीर खे ॾेई छॾी। सो हाणे नेठ जी ख़बर पई, सो उन हमरा जी ज़ाल जी मिट माइटनि उन्हनि खे बि ख़बर पई, ॻोठ वारनि खे ख़बर पई। ॻोठ वारा आया सभई अची थुक लानतूं करणु लॻा इन हमरा ते त तूं सफ़ा भाड़ियो ऐं ख़राबु माण्हू आहे जेको पंहिंजी ज़ाल उन फ़क़ीर खे ॾेई छॾी। सो नेठ जेके ॻोठ वारा जेके हुआ सो उन हमरा खे वठी अची बादशाह वटि पेश कयूं। बादशाह चवणु लॻो उन हमरानि खे त ॾियो ख़बर हिन खे छला वठी आया आहियो। सो हिते सॼी हक़ीक़त करे उन ॻोठ वारनि ॿुधाई बादशाह खे। बादशाह खे चवणु लॻा त बादशाह सलामत, हिन पंहिंजी ज़ाल हिकिड़े फ़क़ीर खे ॾेई छॾी, हीउ मसइलो हीअ आहे, तंहिंजे करे तो वटि अची हिन खे असां हाज़िर पेश कयो आहे। हीउ तमामु ख़राबु माण्हू आहे, ग़लति आहे। हिन खे पंहिंजी इज़त जो कोन्हे जेको पंहिंजी ज़ाल नई नवेली दुल्हन नई कुंवार हिन फ़क़ीर खे ॾेई छॾी। सो हिते बादशाह चवणु लॻो त फ़क़ीर साॻी उहो या ॿियो? सो उहे हमरा चवणु लॻा, उहो ॻोठ वारा चवणु लॻा बादशाह खे त बादशाह सलामत फ़क़ीर उहो जंहिं इहा सदा पिया आहीं जेको हिते आयो। सो हिते बादशाह चवणु लॻो उन ॻोठ वारनि उन सभिनी खे चवणु लॻो त भले ठीकु आहे, हिन हमरा जो बंदोबस्तु करियूं था, हिन हमरा खे इन ॻोठ मज़ा कढूं था। हिन ॻोठ मज़ा हलियो वञे, काशे न खणे, कुझु बि न खणे, इन ॻोठ मज़ा सिर्फ़ु कपिड़नि जो वॻो को खणे त खणे त उहो ई माना न खणे। सो हिन जी मर्ज़ी आहे, ॿियो काशे न खणे, हितां मुंहिंजी बादशाही मुंहिंजा निकिरी वञे, मूंखे खपे ई नथो। सो हाणे इहा सज़ा उन हमरा खे मिली वई। सो हाणे बादशाह जा सिपाही उन हमरा सां गॾु आया उन खे ॾे निकाली ॾियण जे लाइ। हाणे उहे बादशाह जा सिपाही उन हमरा खे वठी उन जे घरु आया। सो हाणे हमरा चवणु लॻो त हाणे ॿियो छा खणा, खणण जहिड़ी काशे आहे कोन जो खणा। हाणे इहो फ़क़ीर वारो जेको वॻो आहे इहो खणां थो, इहो पायां थो, थियां थो फ़क़ीर। सो नेठि उन हमरा उन फ़क़ीर वारा कपिड़ा वपिड़ा पाता, उहो माना फ़क़ीर वारा जेको पिनण वारो कटोरो जेको सो बि खईं ऐं उहे कपिड़ा फ़क़ीर वारा पाए ऐं निकितो उतां, ॿियो कुझु न खईं। हाणे निकितो उन बादशाह जी बादशाही मां निकिरी वियो। हाणे अचे पियो पिनंदो हितां हुन पिनंदो, पर हुनजी सदा वरी अनोखी हुजे। सो हाणे आयो उहो हमरा हिकिड़ी बादशाही में, उहो फ़क़ीर जी हाणे उहो हमरा फ़क़ीर थी वियो। हाणे फ़क़ीर जो लक़ब बि ॾेई हलूं था कहाणी जे हिसाब सां अॻियां। सो हाणे नेठि उहो फ़क़ीर उनजी सदा अनोखी, हाणे उहो हमरा थी वियो फ़क़ीर, फ़क़ीराणो खे वॻो पातईं, सो हाणे फ़क़ीर थी वियो। हाणे हू फ़क़ीर त वियो हलियो उनजी ज़ाल खे वठी, हाणे हीअ फ़क़ीर थी वियो, हिन जी सदा बि अनोखी। सो हाणे आयो हिन हिकिड़ी बादशाह जी बादशाही में अची पुॻो, हुन बादशाह जी बादशाही मां निकितो, हाणे ॿी बादशाही में अची पुॻो। सो हाणे हिन जी सदा बि अनोखी हुजे। सो आयो उन बादशाह जी बादशाही में उन ॻोठ में अची पुॻो त हिन जी सदा इहा हुजे त चवणु लॻो त ॾियण जो सवाबु केतिरो ऐं न ॾियण जो गुनाह केतिरो। सो उन ॻोठ वारनि इहा सदा ॿुधी। सो चवणु लॻा त फ़क़ीर चवे छा थो, फ़क़ीर काशे जो घुरे त फ़क़ीर खे ॾियूं, फ़क़ीर इहो छा पियो पुछा करे। सो हमरा चवणु लॻा फ़क़ीर खे त फ़क़ीर साईं ॾे ख़बर छा थो पुछा करी। सो हमरा चवणु लॻो त यार ॻाल्हि ॿुधो, मूंखे इन सवाल जो जवाबु ॾियो, ॾियण जो सवाबु केतिरो न ॾियण जो गुनाह केतिरो। सो सभई हमरा चवणु लॻा त यार असांखे इन सवाल जी ख़बर न आहे, बाक़ी हाणे ॿियो काशे घुरी तोखे हेॾां ॾियूं, तुंहिंजी सदा अहिड़ी आहे, सवाल अहिड़ो आहे जेको असां वटि इन जो को जवाबु वग़ैरह आहे कोन, बाक़ी तोखे वठियो था हलूं बादशाह वटि, मतां बादशाह खे इन सवाल जी ख़बर हुजे। सो उन फ़क़ीर खे वठी आया वरी उन बादशाह वटि। सो बादशाह खे चवणु लॻा त बादशाह सलामत, हीअ हमरा वठी आया आहियूं, हिन जी ॻाल्हि असांखे सम्झ में नथी अचे, हिन जी सदा असांखे हिन जो सवालु सम्झ में नथो अचे, जे अगरि तोखे सम्झ में अचे थो त हिन जो जवाबु ॾे। सो बादशाह चवणु लॻो उन फ़क़ीर खे त ॾे ख़बर तुंहिंजो कहिड़ो सवालु आहे, तुंहिंजी कहिड़ी सदा आहे। सो हाणे उहो फ़क़ीर चवणु लॻो उन बादशाह खे त बादशाह सलामत, ॾियण जो सवाबु केतिरो आहे न ॾियण जो गुनाह केतिरो आहे। त बादशाह चवणु लॻो त फ़क़ीर साईं ख़बर इन ॻाल्हि जी मूंखे बि कोन अथई, हाणे तूं काशे खाधे पीते जी शइ घुर, या तोखे ॿियो को धन दौलत मिल्कियत खपे त घुर, तोखे ॾियूं, तुंहिंजो सवालु जेको अजीब आहे सो उन जो जवाबु मूं वटि न आहे। सो नेठि
फ़क़ीर चवणु लॻो बादशाह खे त बादशाह सलामत तोखे ख़बर कोन्हे? चई न मूंखे ख़बर कोन्हे। सो हिते बादशाह चवणु लॻो उन फ़क़ीर खे त फ़क़ीर साईं अॼोकी राति तूं हिते वेह, मानी बानी खा, पोइ सुबुह जो तूं भले हितां निकिरी वञिजां। सो फ़क़ीर चवणु लॻो त भले ठीकु आहे। सो हाणे फ़क़ीर चवणु लॻो बादशाह खे त बादशाह सलामत तोखे इन सवाल जी वाक़ई ख़बर कोन्हे ॾियण जो सवाबु केतिरो आहे, न ॾियण जो गुनाह केतिरो आहे। सो हिते बादशाह चवणु लॻो त यार मूंखे ख़बर कोन्हे। सो हिते फ़क़ीर चवणु लॻो त जेकर तोखे ख़बर कोन्हे त पोइ वञा थो अॻियां को पहुतल बुज़ुर्ग जे मिली वियो त उन खां वञी पुछा कंदसि। सो हिते बादशाह खे बि औलाद कोन हो। सो बादशाह चवणु लॻो उन फ़क़ीर खे त ॻाल्हि ॿुध, जेकर तोखे इन तुंहिंजे सवाल जो जवाबु मिली वञे त पोइ मुंहिंजो बि सुवालु हिकिड़ो आहे, इन जो बि को हल पुछा करे अचिजांइ। त फ़क़ीर चवणु लॻो बादशाह खे त भला तुंहिंजो कहिड़ो आहे सुवाल जो ॿुधा। तो बादशाह चवणु लॻो त यार मसइलो इहो आहे जो काफ़ी टाइम खां वठी मूं शादी वादी कई आहे, मूंखे औलाद नथो थिए। सो इन मसइले जो हल बि पुछा करे वञे, मूंखे औलाद छो नथो थिए। जे अगरि तोखे को उहो पहुतल बुज़ुर्ग मिली वञे, तुंहिंजे सवाल जो जवाबु मिली वञे त पोइ मुंहिंजो बि इहो मसइलो उन खां हल कराए अचिजां। तो फ़क़ीर चवणु लॻो त ठीकु आहे। हाणे फ़क़ीर राति जा 4 पहर उन बादशाह वटि रहियो। हाणे जॾहिं जी सुबुह थियो त वरी उन बादशाह जी बादशाही मञा थी मोकिलायईं, वरी निकितो रवानो थियो उन बादशाह जी बादशाही मञा। तो हाणे हणंदो अची हिकिड़े इलाइक़े में पुॻो। उन बादशाह जे माना अञा उन बादशाह जे इलाइक़े में हुजे पर काफ़ी परे निकिरी आयो। सो अची ॾिसे त हिकिड़ो ॻोठु हुजे, उते बाहि जो मींहुं पियो वसे। सो फ़क़ीर ॾिठो, फ़क़ीर आयो उन ॻोठ ते। सो फ़क़ीर चवणु लॻो ॻोठु हुजे, शहर हुजे, उते माना बाहि जो मींहुं पियो वसे। सो फ़क़ीर उते माण्हू हुजे वेठा हुजनि। सो फ़क़ीर पुछा करणु लॻो त ॾियो ख़बर, मुंहिंजी हिकिड़ी सदा आहे, हिकिड़ो सुवालु आहे, उनजो जवाबु मूंखे ॾियो। सो सभु पुछा करणु लॻा त हाणे उहो घोड़ा हाय में हुजनि त हुननि वटि माना बाहि जो मींहुं पियो वसे। सो फ़क़ीर चवणु लॻो त ॾियण जो सवाबु केतिरो, न ॾियण जो गुनाह केतिरो। सो सभु हमरा चवणु लॻा त फ़क़ीर साईं तोखे तुंहिंजे सवाल जी लॻी आहे, असां ते ॾिस हीउ कहिड़ो पियो माना बाहि जो मींहुं वसे, असां ते सफ़ा का शामत आहे, ख़बर कोन्हे छा मसइलो आहे, तोखे तुंहिंजे सवाल जी लॻी आहे, असांखे इन जे बारे में ख़बर कोन्हे। सो फ़क़ीर उन्हनि खे चवणु लॻो त अव्हांखे ख़बर कोन्हे? सो चवणु लॻा त न असांखे ख़बर कोन्हे, असीं अॻे हिकिड़े अज़ाब में लोड़ियूं पिया। सो हिते फ़क़ीर चवणु लॻो त जेकर अव्हांखे ख़बर कोन्हे त पोइ अॻियां वञा थो, को अहिड़ो पहुतल बुज़ुर्ग, को अहिड़ो यार गॾिजी वञे त उन खां पुछा कंदसि इन सवाल जे जवाब जो। सो हाणे उहे सभु हमरा चवणु लॻा त फ़क़ीर साईं जे अगरि तोखे तुंहिंजे इन सवाल जो जवाबु मिली वञे न, पोइ बहरहाल असांजे हिन बारे में बि पुछा कजां त हीअ असां ते कहिड़ो ॾमर, कहिड़ी शामत आहे जेको बाहि जो मींहुं पियो वसे, इन मसइले जो बि को हल कढियो अचिजां। सो फ़क़ीर चवणु लॻो त भले ठीकु आहे। हाणे फ़क़ीर उतां थियो उतां निकितो, हाणे रवानो थियो। हाणे हणंदो नेठि हिकु अहिड़े इलाइक़े में अची पुॻो, माना झंग में अची पुॻो, तमामु जाम झंग हुजे। हाणे अची राति थियण वारी हुजे। सो ॾिठी उन झंग में हिकिड़ी झोपड़ी, हिकिड़ी भूंगी ठही पई हुजे। उन में हिकु ॿ भाइर वेठा हुआ, पीरसन उमिरि जा हुआ, सफ़ा पीरसन कोन हुआ पर अधु ॾोट उमिरि जा हुआ। ॿ भाइर वेठल हुआ, भूंगी हिकिड़ी ठही पई, उन में वेठा हुआ। सो हाणे फ़क़ीर चवणु लॻो त हाणे अॼोकी राति हिननि वटि रहां ऐं पोइ हितां निकिरी वञा। सो हाणे आयो उन्हनि वटि। सो चवणु लॻो त छा अवी मूंखे राईंदो हिते ऐं हिकिड़े मुंहिंजे सवाल जो जवाबु ॾींदो? सो हाणे हमरा चवणु लॻा त यार असीं अॻे सूरनि में आहियूं, जेके ॿ भाइर हुआसीं, चवणु लॻा त यार असीं अॻे सूरनि में आहियूं, तोखे किथां तुंहिंजे सवाल जो जवाबु ॾियूं ऐं तोखे हिते किथे रहियूं। सो चवणु लॻो त मूंखे अॼोकी राति रहियो ऐं मुंहिंजे सवाल जो जवाबु ॾियो। सो उहो इनकार करणु लॻा त सो नेठि हुन में हिकिड़ो चवणु लॻो त भला ॿुधा तुंहिंजो सवालु कहिड़ो आहे। हिकिड़ो भाइर चवणु लॻो। सो हिते फ़क़ीर चवणु लॻो त सवालु मुंहिंजो इहो आहे, ॾियण जो सवाबु केतिरो, न ॾियण जो गुनाह केतिरो। सो उन्हनि मज़ा ॿई भाइर चवणु लॻा त यार असीं अॻे सूरनि में आहियूं, तंग हालत में लॻा पिया आहियूं, असांखे इन सवाल जे बारे में ख़बर नाहे, बाक़ी असीं अॻे ई तंग आहियूं। सो हिते फ़क़ीर चवणु लॻो त जेकर अव्हांखे ख़बर न आहे त पोइ अॻियां वञा थो, को अहिड़ो पहुतल बुज़ुर्ग को गॾिजे, उन खां इन सवाल जो जेको आहे सो जवाबु वठंदा त हल मिली वेंदो मूंखे। सो हिते ॿई भाइर चवणु लॻा त हाणे राति थिए पई, अॼोकी राति तूं हिते भले रह, बाक़ी जेकर तुंहिंजे सवाल जो जवाबु मिली वञे, तुंहिंजो हल थी वञे इहो, पोइ असांजे बारे में बि यार पुछा कजांइ, असीं ॾाढा तंग आहियूं, असांखे हिकिड़ी मानी मिले थी, ॾाढा तंग आहियूं, हिकिड़ी मानी मिले थी, हिकिड़ो गिलास पाणी जो मिले थो, तंहिं मज़ा अधु गिलास पाणी जो हीउ ॿाहिरि मुंहिंजो पीए थो, अधु गिलास आउं पीआं थो, बाक़ी मानी हिकिड़ी आहे, अधु आउं थो खायां, अधु हिन खे ॾियां थो, सूरनि वारी ज़िंदगी आहे, सिर्फ़ु हिकिड़ी मानी मिले थी। सो हिते ॿई भाइर चवणु लॻा त हाणे असां सां इहो मसइलो आहे। सो हुन मज़ा हिकिड़ो भाइर चवणु लॻो उन फ़क़ीर खे त हलिया तूं भले असां वटि अॼोकी राति वेह। सो ॿियो भाइर चवणु लॻो त हाणे वेह त भले वेह, बाक़ी मानी अचे थी हिकिड़ी, आउं मुंहिंजे हिसे जी हिन खे कोन ॾींदसि,
आउं मुंहिंजी अधु मानी जो आउं खाईंदुसि ऐं अधु गिलास आउं पंहिंजो पाणी जो पींदुसि, बाक़ी तुंहिंजी मर्ज़ी आहे, तुंहिंजे हिसे मां ॾीं त भले हिनखे ॾे। सो ॿियो ॿाहिरि चवणु लॻो त आउं हिन फ़क़ीर खे मुंहिंजे हिसे मां ॾींदुसि। सो हाणे नेठि उहो फ़क़ीर उन ॿिन्ही भाइरनि वटि रहियो। सो हाणे हिननि खे हिकिड़ी मानी मिली ॿिन्ही भाइरनि खे ऐं हिकिड़ो गिलास पाणी जो मिलियो। सो हाणे हिननि छा कयो जो हुन त पंहिंजे हिसे जो खयो, अधु गिलास पाणी जो पीतई ऐं अधु मानी खयईं। सो हाणे अधु मानी बची ऐं अधु गिलास पाणी जो बचो। सो हिन अधु मानी उन फ़क़ीर खे ॾेई छॾी। फ़क़ीर उहा अधु मानी खाधी, बाक़ी रहियो पाणी जो अधु गिलास। सो 2 ढुक फ़क़ीर पाणी जा पीता, 2 ढुक हुन पीता जेको हुन भाइर हो हुनजो। सो हाणे खैरनि जो अची सुबुह थियो त फ़क़ीर हुननि खां मोकिलाए तो चवणु लॻो त हाणे आउं वञा थो। सो ॿाहिरि चवणु लॻा, उहो ॿाहिरि जेको चङो हो सो चवणु लॻो त यार ख़्यालु कजांइ, असां वारो मसइलो इहो लाज़मी पुछा कजांइ, असीं ॾाढा तंग आहियूं। सो फ़क़ीर चवणु लॻो त परेशान न थियो, अव्हां जे मसइले जो हल आउं पुछा करे ईंदुसि। सो हाणे नेठि उहो फ़क़ीर उतां निकितो। हाणे हणंदे नेठि अची अहिड़े इलाइक़े में पुॻो, छा ॾिसे त हिकिड़ो तमामु वॾो ख़तरनाक ख़ौफ़नाक शींहुं पियो हुजे हेठि पट ते। सो फ़क़ीर ॾिठो उन शींहं खे। तो फ़क़ीर चवणु लॻो त वञी इन मुंहिंजे सवाल जो जवाबु इन शींहं खां पुछा करियां, मन शींहं खे ख़बर हुजे। सो हाणे फ़क़ीर आयो शींहं वटि। सो शींहं खे चवणु लॻो त यार ॻाल्हि ॿुधई, सवालु मुंहिंजो इहो अथई, ॾियण जो सवाबु केतिरो, न ॾियण जो गुनाह केतिरो। सो शींहं चवणु लॻो उन फ़क़ीर खे त फ़क़ीर यार वाजिबु पियो करीं, इन सवाल जे बारे में मूंखे का बि ॼाण कोन थी, मूंखे को बि इल्मु कोन्हे। आउं पाण परेशान आहियां, पाण तंग आहियां, काफ़ी टाइम खां वठी, काफ़ी वक़्त खां वठी इन ज़मीन ते इते ई पियो आहियां, न हेॾां थो चुरां न हेॾां थो चुरां, सफ़ा पियो आहियां। सो हाणे महिरबानी कर, को अहिड़ो हीलो वसीलो कर। सो फ़क़ीर चवणु लॻो त छा तोखे इन सवाल जे बारे में ख़बर कोन्हे? सो शींहं चवणु लॻो त यार मूंखे ख़बर कोन्हे इन जे बारे में। सो फ़क़ीर चवणु लॻो शींहं खे त यार तोखे ख़बर कोन्हे त पोइ अॻियां वञा थो, को अहिड़ो पोतल बुज़ुर्ग को मिली वञे, सो इन मुंहिंजे सवाल जे बारे में आउं पुछा कंदुसि। सो शींहं चवणु लॻो त यार पोइ तूं जे अगरि तुंहिंजे सवाल जो पुछा कंदे जे इहो हल थी वञे, पोइ यार मुआरे मसइले जो बि हल पुछा कजांइ। काफ़ी टाइम खां वठी इन ज़मीन ते पियो आहियां, न हलण जहिड़ो, न उथण जहिड़ो, न वेहण जो, हितां चुरां ई कोन थो। सो यार इन मुंहिंजे मसइले जो बि हल पुछा करे अचिजांइ। सो शींहं खां उहो फ़क़ीर मोकिलाए। फ़क़ीर चवणु लॻो त शींहं खे भले ठीकु आहे। हाणे फ़क़ीर उतां निकितो, हलंदो नेठि काफ़ी परे पंधु अची उन ॿिए इलाइक़े में पुॻो। सो उते ॾिठईं त हिकिड़ो घोड़ो, उहो बि पट ते पियो हुजे। फ़क़ीर ॾिठो त घोड़े खे, त घोड़ो पट ते पियो हुजे। सो फ़क़ीर चवणु लॻो त वञी इन घोड़े खां पुछा करियां, मन इन खे ख़बर हुजे इन सवाल जे बारे में। सो हाणे फ़क़ीर आयो उन घोड़े वटि। सो घोड़े खे चवणु लॻो त यार ॻाल्हि ॿुध, मुंहिंजो हिकिड़ो सुवालु अथई। तो पुछा करणु लॻो त ॾियण जो सवाबु केतिरो ऐं न ॾियण जो गुनाह केतिरो। सो घोड़ो चवणु लॻो त यार असीं अॻे पंहिंजी जिंद में पिया मरूं, असांखे अॻे तकलीफ़ जाम आहे, असांखे यार मूंखे इन तुंहिंजे सवाल जे बारे में ख़बर कोन अथई। सो फ़क़ीर चवणु लॻो घोड़े खे त यार तोखे ख़बर कोन्हे त पोइ आउं वञा थो अॻियां, को पोतल को अहिड़ो बुज़ुर्ग मूंखे मिली वञे, उन खां वञी मुंहिंजे इन सवाल जो जवाबु पुछा कंदुसि, हल थी वञे मन। सो घोड़ो चवणु लॻो त यार पोइ जे अगरि तुंहिंजे सवाल जो जवाबु तोखे को किथां मिली वञे, हल थी वञे, पोइ इन मुंहिंजे मसइले जो बि हल पुछा कजांइ। काफ़ी टाइम खां वठी आउं इन ज़मीन ते इते पियो आहियां, न हेॾां थो वञा न होॾां थो वञा, न का चुरपुर आहे, न छा, काफ़ी टाइम खां वठी ईअं ई पियो आहियां। सो हिते फ़क़ीर चवणु लॻो उन घोड़े खे त भले ठीकु आहे, आउं इन तुंहिंजे बारे में पुछा कंदुसि। सो हाणे फ़क़ीर बि उन घोड़े खां थी ऐं निकितो। हाणे अचे पियो हलंदो नेठि आयो हिकिड़ी जॻह ते, ॾिसे त हिकिड़ो वाक़ई हमराह वेठो हुजे। सो पोतल बुज़ुर्ग, हाणे हुजे उहो ई पोतल बुज़ुर्ग। सो फ़क़ीर चवणु लॻो त इहो ई लॻे थो त पोतल बुज़ुर्ग इहो आहे, मूंखे मुंहिंजे सवाल जो जवाबु इतां ई मिलंदो। सो हाणे वञा थो इन खां पुछा करियां। सो हाणे फ़क़ीर आयो उन पोतल बुज़ुर्ग वटि। सो अची हुन सां ॻाल्हाइणु लॻो। सो पोतल बुज़ुर्ग चवणु लॻो त फ़क़ीर ॾे ख़बर, छा मसइलो अथई? सो हिते फ़क़ीर चवणु लॻो त यार मसइलो इहो आहे, ॾियण जो सवाबु केतिरो, न ॾियण जो गुनाह केतिरो। सो पोतल बुज़ुर्ग चवणु लॻो त बिल्कुलु इन सवाल जो जवाबु तोखे आउं ॾींदुसि, अञा के ॿिया मसइला हुजी त ॿुधा। सो हिते फ़क़ीर खे उहे ॻाल्हियूं यादि अचियूं। चई हा बिल्कुलु यार, हिकिड़ो मसइलो इहो अथई, फ़िलाणो बादशाह आहे, उनखे औलाद नथो थिए। उन चयो त को अहिड़ो मिली वञे त पुछा करे अञा औलाद मूंखे छो नथो थिए। सो हिते उहो पोतल बुज़ुर्ग चवणु लॻो फ़क़ीर खे त ॻाल्हि ॿुध, हाणे तूं हितां वञजांइ उन बादशाह वटि, बादशाह खे चइजांइ त अॼोकी राति तोला माना मेन आहे, अॼोकी राति में तोखे औलाद थी पवंदो, तोखे शहज़ादो पुटु थींदो, इहो बादशाह खे वञी चइजांइ।
सो फ़क़ीर चवणु लॻो त भले ठीकु आहे। सो हिते पोतल ॿुधी चवणु लॻो त ॿियो मसइलो। सो हिते फ़क़ीर चवणु लॻो त ॿियो मसइलो इहो आहे जो आउं आयुसि पे हिकिड़े ॻोठ ते, हिकिड़े शहर ते बाहि जो मींहुं पियो वसियो। त हुननि चयो जेकर तोखे तुंहिंजे सुवाल जो जवाबु मिली वञे त असांजे बारे में पुछा कजांइ त असांजे ॻोठ ते, असांजे शहर ते बाहि जो मींहुं पियो वसे, हीअ शामत असां सां कॾहिं माना ख़तमु थींदी। सो हिते पोतल बुज़ुर्ग चवणु लॻो उन फ़क़ीर खे त ॻाल्हि ॿुधो, उन ॻोठ वारनि खे चइजांइ, उन शहर वारनि खे चइजांइ त अव्हांजो जिते शराब खानो आहे, जिते अव्हांजो नाच गानो आहे, उन जे हेठि हिकिड़ी मस्जिद आहे। सो खोटरा आहे, उन मस्जिद खे आबाद करियो ऐं इहो शराब खानो, नाच गानो माना बंदि करियो ऐं उन मस्जिद खे खोटराए, उन मस्जिद खे आबाद करियो, निमाज़ूं पढ़ो, अज़ानूं बज़ानूं ॾियो। इहा शामत वारो जेको मींहुं आहे, जेको बाहि वारो मींहुं आहे, सो ख़तमु थी वेंदो। सो ठीकु आहे, हाणे ॿिए सुवाल जो बि जवाबु मिली वियो। सो हिते पोतल बुज़ुर्ग चवणु लॻो त अञा को अथई मसइलो? सो फ़क़ीर चवणु लॻो त हा बिल्कुलु अञा मसइलो आहे हिकिड़ो। सो हिते पोतल बुज़ुर्ग चवणु लॻो उन फ़क़ीर खे त भला ॿुधा अञा कहिड़ो मसइलो आहे। सो फ़क़ीर चवणु लॻो त मसइलो इहो आहे त अॻियां मूंखे हिकिड़ा ॿ भाइर गॾिया। सा उन्हनि चयो त असांजी ज़िंदगी सूरनि में आहे, तोखे तुंहिंजे सुवाल जो जवाबु मिली वञे त असांजे बारे में बि पुछा कजांइ। ऐं चवणु लॻा त असांजी ज़िंदगी तंग आहे, असांखे हिकिड़ी मानी मिले थी, अधु हू थो खाए, अधु हू थो खाए, हिकिड़ो गिलास पाणी जो मिले थो, अधु हू थो पीए, अधु हू थो पीए, ऐं असांजी सूरनि वारी ज़िंदगी, तंग ज़िंदगी असांजी कॾहिं ख़तमु थींदी? सो हिते पोतल बुज़ुर्ग चवणु लॻो त ॻाल्हि ॿुध, इन सुवाल जो जवाबु तोखे बादशाह जो पुटु जेको ॼमंदो न, तोखे उहो ॾींदो। जेको बादशाह जंहिंजे तो बारे में चयो पियो, उन बादशाह खे पुटु ॼमंदो, उन सुवाल जो जवाबु तोखे उहो नंढड़ो पुटु ॾींदो। उहो नंढड़ो पुटु बादशाह जो तूं जंहिंमहिल ॼमे उन महिल उनखे घुराइजांइ ऐं उनखे चइजांइ अलाह जे हुकुम सां तूं इहा इन बारे में पुछा कजांइ, अलाह जे हुकुम सां सो तोसां ॻाल्हाईंदो। सो हिते चवणु लॻो फ़क़ीर त भले ठीकु आहे। सो हिते फ़क़ीर चवणु लॻो त अञा हिकिड़ो मसइलो आहे। सो पोतल बुज़ुर्ग चवणु लॻो त भले ॿुधा मूंखे कहिड़ो आहे। सो फ़क़ीर चवणु लॻो त अॻियां हिकिड़ो मूंखे गॾियो शींहं। सो शींहं चवणु लॻो त तोखे तुंहिंजे सुवाल जो जवाबु मिली वञे त इहो पुछा कजांइ त आउं इन ज़मीन ते काफ़ी टाइम खां वठी पियो आहियां, न हेॾां थो चुरां न हेॾां थो चुरां, आख़िर मुंहिंजे मसइले जो हल छा आहे, छा थींदो? सो हुन इहो चयो, शींहं तो चवणु लॻो त वञी पुछा कजांइ मुंहिंजे बारे में। सो हिते पोतल बुज़ुर्ग चवणु लॻो उन फ़क़ीर खे त ॻाल्हि ॿुधी, इन मसइले जो हल इहो अथई जो शींहं जिते आहे उते 7 बादशाहनि जो ख़ज़ानो माना अंदरि हेठि ज़मीन में आहे। जिते शींहं जे ज़मीन ते पियो आहे, न हेॾां थो चुरे न हेॾां थो चुरे, उन जे हेठि 7 बादशाहनि जो ख़ज़ानो अंदरि पूरियल आहे। उहो ख़ज़ानो तूं वञजांइ, खोटराइजांइ, कढराइजांइ त उहो शींहं डोड़ंदो, शींहं सही थी वेंदो। सो फ़क़ीर चवणु लॻो त भले ठीकु आहे। सो फ़क़ीर चवणु लॻो उन पोतल बुज़ुर्ग खे त अञा हिकिड़ो मसइलो आहे। तो पोतल बुज़ुर्ग चवणु लॻो त भले मूंखे ॿुधा। सो फ़क़ीर चवणु लॻो पोतल बुज़ुर्ग खे त मसइलो इहो आहे जो अॻियां मूंखे हिकिड़ो घोड़ो गॾियो। सो घोड़ो सफ़ा पियो आहे, न हेॾां थो चुरे न होॾां थो चुरे, न खाए थो न पीए थो न डोड़े थो, सफ़ा ईअं पियो आहे। सो उन मूंखे चयो त तुंहिंजे सुवाल जो जवाबु तोखे मिली वञे सो मुंहिंजे मसइले जे बारे में बि पुछा करे अचिजांइ। सो हिते पोतल बुज़ुर्ग चवणु लॻो त बेशक। फ़क़ीर खे चवणु लॻो त बिल्कुलु ॻाल्हि सही आहे, इहो घोड़ो नीमक चोर हराम खोर आहे। सो हिन सॼी उमिरि कंहिं माण्हू माना हिन ते चढ़ियो कोन्हे, कंहिंजी बि माना जेको कंहिं माण्हू हिन घोड़े जी सवारी कोन्हे कई। सो इहो नीमक चोर हराम खोर आहे। सो हाणे को बि इन माण्हू को इंसानु इन ते चढ़ंदो सो ही घोड़ो टुप ॾेई उथंदो ऐं डोड़ंदो, खाईंदो पींदो। सो फ़क़ीर चवणु लॻो त चलो सही आहे। सो हाणे पोतल बुज़ुर्ग चवणु लॻो त हाणे ठीकु आहे, मूंखे इजाज़त आहे। सो हिते फ़क़ीर चवणु लॻो त हाणे तोखे इजाज़त ईअं कीअं आहे, जेको मेन सुवालु आहे सो त मुंहिंजो रहियो पियो आहे, हीअ त हुआ ॿियनि जा मसइला जेके मूं पुछा कया तोखां। सो पोतल बुज़ुर्ग चवणु लॻो त भला ठीकु आहे, मूंखां पुछा कर। सो हिते फ़क़ीर चवणु लॻो उन पोतल बुज़ुर्ग खे मसइलो इहो त ॾियण जो सवाबु केतिरो, न ॾियण जो गुनाह केतिरो। सो पोतल बुज़ुर्ग चवणु लॻो त तुंहिंजे सुवाल जो जवाबु तोखे मिलंदो उन बादशाह जे पुट खां। हाणे उहो ई बादशाह जो पुटु जंहिंजे बारे में तो चयो उन बादशाह खे औलाद कोन्हे, तूं वञ उन बादशाह खे चइजांइ उन राति जो बादशाह खे जेको तो राणी खे उमेदगार थींदी, उहो पुटु जेको बादशाह जो थींदो सो बादशाह खे चइजांइ बादशाह उन महिल उहो खणाए ईंदो। सो उहो नंढो ई हूंदो, खणाए ईंदो उन महिल पोइ तूं उनखे अलाह जे हुकुम सां चइजांइ त हू तोसां ॻाल्हाईंदो, तोखे इन तुंहिंजे सुवाल जो जवाबु तोखे उहो ॾींदो। चई अच्छा, चई हा बिल्कुलु। सो नेठि फ़क़ीर बि उतां वापसी मोटियो, पोतल बुज़ुर्ग हुनखे ॾिनी इजाज़त। पोतल बुज़ुर्ग त वियो अॻियां गाइब थी वियो। सो हाणे फ़क़ीर वापसी आयो, हणंदो हणंदो अची उन घोड़े वटि पुॻो। सो घोड़ो चवणु लॻो त ॾे ख़बर फ़क़ीर, मुंहिंजे मसइले जो हल कढी या न?
सो फ़क़ीर सॼी ॻाल्हि करे ॿुधाए त हीउ मसइलो हीअं अथई, मूंखे माना ॿुधायो वियो त इहो घोड़ो सॼी उमिरि ईअं ई आहे जो को इंसानु इन ते चढ़ियो कोन्हे। जे अगरि को इन ते इंसानु चढ़ंदो सवारी कंदो त हीअ घोड़ो इहो सही थी वेंदो। सो घोड़ो चवणु लॻो नी फ़क़ीर खे त पोइ वारो कर, तूं इंसानु आहे, मूं मथे चढ़, तोखे आउं खणियो थो हलां, आउं सही थी वेंदसि। सो फ़क़ीर चवणु लॻो त भले ठीकु आहे। हाणे फ़क़ीर चढ़ियो वञी घोड़े ते, घोड़ो टुप ॾेई उथी बीह रहियो। सो हाणे घोड़ो सही थी वियो, गाह खाइणु लॻो, चढ़णु फिरणु लॻो। सो घोड़ो चवणु लॻो वञी फ़क़ीर खे त तुंहिंजियूं महिरबानियूं, कमु सुठो कयई, हाणे आउं तोसां ई गॾु हूंदुसि। सो नेठि फ़क़ीर हाणे घोड़े ते चढ़ियो अचे पियो नेठि अची वञी शींहं वटि पुॻो। सो शींहं ॾिठो वञी फ़क़ीर खे। सो शींहं चवणु लॻो फ़क़ीर खे त फ़क़ीर ॾे ख़बर, मुंहिंजो कमु कयई न या कोन कयई, मुंहिंजे मसइले जो हल कढी या कोन कढी। सो हिते फ़क़ीर लथो वञी घोड़े तां। सो फ़क़ीर चवणु लॻो वञी शींहं खे त बिल्कुलु कमु तुंहिंजो कयो, हाणे तुंहिंजे हेठि आयो 7 बादशाहनि जो ख़ज़ानो हेठि पूरी लाइ। हाणे इहो केरु खोटे कढंदो खणंदो त तूं उथी भॼंदे डोड़ंदे तुंहिंजी जान छुटी वेंदी। सो हिते शींहं चवणु लॻो उन फ़क़ीर खे त फ़क़ीर पोइ वारो कर, इहो ख़ज़ानो कढ त जीअं आउं हलणु फिरणु जहिड़ो त थियां। सो हिते फ़क़ीर चवणु लॻो उन शींहं खे त ॻाल्हि ॿुध, आउं हिकिड़ो आहियां, मूंखां इहो किथे थो खोटिजे, तूं माठि करे वे सबर कर, आउं वञा थो, माण्हू वठियो थो अचां, इहो ख़ज़ानो हितां खोटराए ऐं कढंदसि ऐं पोइ तूं सही थी ईंदे। सो शींहं चवणु लॻो उन फ़क़ीर खे त भले ठीकु आहे, मूंखे तुंहिंजो इंतज़ारु रहंदो। सो हाणे फ़क़ीर चढ़ियो वञी घोड़े ते। हाणे अचे पियो जिते 2 भाइर रहंदा हुआ, अची उते पुॻो। छा ॾिसे त उते 2 भाइर हुजनि न, उहे त को वफ़ात करे विया हुजनि, को मरी विया हुजनि। सो उहे फ़क़ीर उते ॾिठो त उहे 2 भाउ हुजनि न, से गुज़ारे विया हुजनि। सो हाणे फ़क़ीर निकितो उन घोड़े ते, अचे पियो उन ॻोठ, उन शहर में जिते बाहि जो मींहुं पियो वसियो। अची उते पुॼण वारो थियो त उते माण्हुनि ते, ॻोठ वारनि, उन माण्हुनि सभिनी ॾिठो त अड़े फ़क़ीर उहो साॻी जेको हितां थी वियो त घोड़े ते पियो अचे। सो नेठि फ़क़ीर बि अची न पुॻो। सो हाणे फ़क़ीर घोड़े तां लथो। सो हिते उहो माण्हू, उहे ॻोठ वारा, उहे शहर वारा पुछा करणु लॻा फ़क़ीर खां त ॾे ख़बर फ़क़ीर, असांजे मसइले जो को हल कढी या न। सो फ़क़ीर चवणु लॻो त बिल्कुलु अव्हांजे मसइले जो हल कढियो आहे, पर हाणे इहो कमु अव्हांखे करिणो पवंदो। छा हिते शराब खानो नाच गानो हले थो? तो सभु चवणु लॻा त हा बिल्कुलु हले थो। सो हिते फ़क़ीर चवणु लॻो त अव्हांजो जेको नाच गानो, जेको शराब खानो आहे, उन ज़मीन जे हेठि हिकिड़ी मस्जिद आहे। इहा अव्हांजो शराब खानो नाच गानो ख़तमु करियो, इनखे ॾारायो ऐं हेठि खोटरायो, उहा मस्जिद आहे, उन मस्जिद खे आबाद करियो त जीअं इहो बरसाति जेका आहे बाहि वारी, इहा शाम तव्हां सां लही वेंदी, रहमत जो मींहुं वसी वेंदो। तो हाणे जंहिंजा शराब खाना हुआ, जंहिंजो इहो हो नाच गाना हुआ, से चवणु लॻा त न ही फ़क़ीर कूड़ थो हाणे, हिन फ़क़ीर जी ॻाल्हि ते एतबार कीअं करिजे, यकीन कीअं कजे। सो हीअ असांखां नाच गाना शराब गाना जेको आहे सो हीउ ॾाराईंदो ऐं ज़मीन जे अंदरि इहो थी कोन थो सघे। तो चवणु लॻा त इन फ़क़ीर खे ॿधो ऐं पोइ ॾिसूं था जे अगरि न फ़क़ीर हीअ हरामी आहे तो असांखे ॾाराईंदो वाराईंदो हीअ ऐं थींदो कुझु कोन। सो नेठि हमराह उन फ़क़ीर खे ॿधो, फ़क़ीर खे ॿधे हुते क़ाबू कयूं। तो चवणु लॻा त हाणे तूं हिते ॿधो पियो ऐं सही आहे, असीं हीअ नाच गाना शराब खाना ॾायूं था ऐं मस्जिद तुंहिंजे घर आहे या कोन्हे, आबाद करियूं था। सो नेठि हुन फ़क़ीर खे ॿधी हिननि कयो क़ाबू। सो हाणे उहो शराब खाना, उहे नाच गाना हिननि ख़तमु कया, ॾाठा ऐं हेठि खोटणु लॻा त वाक़ई हेठि मस्जिद हुजे। सो हाणे मस्जिद हुजे, फ़क़ीर खे त हिननि ॿधो कयो। सो अची उन मस्जिद खे आबाद कयो हिननि, अज़ानूं बज़ानूं ॾिनियूं, निमाज़ विमाज़ पढ़ी। सो उहो बाहि वारो मींहुं ख़तमु थी वियो, शराब खाना नाच गाना हिननि ख़तमु करे छॾिया, मस्जिद खे हिननि आबाद कयो उन ॻोठ वारनि, उन शहर वारनि। सो हाणे मस्जिद जॾहिं आबाद थी त रहमत जो मींहुं वसी वियो, बाहि वारो मींहुं ख़तमु थी वियो, इहा शामत उन्हनि सां लही वई। सो आया सभु ॻोठ वारा उन फ़क़ीर खे कयूं आज़ादु, ॿधलु हो। तो फ़क़ीर चवणु फ़क़ीर असांखे माफ़ु कर, तो असांजे लाइ सभु कुझु कयूं। सो हिते फ़क़ीर चवणु लॻो त आयो वॾा हरामी, नेठि इतबार कोन कयो, मूंखे नेठि ॿधो आहे। सो हिते उहे ॻोठ वारा सभु माफ़ी वठणु लॻा, फ़क़ीर चवणु लॻा त फ़क़ीर जे पेरें किरिया, फ़क़ीर चवणु लॻा असांखे माफ़ु कर। सो हिते फ़क़ीर इहो सोचियो त हाणे हीअ माण्हू जाम आहिनि, हिननि खे वठी वञा, इहो शींहं वारो जेको ख़ज़ानो आहे सो खोटे कढी हिननि ते थोरो करे छॾिया। सो हिते फ़क़ीर चवणु लॻो वञी ॻोठ वारनि खे, उन हमराहनि खे चवणु लॻो त हाणे काफ़ी जाम हमराह हुजनि, गॾु हुजनि। सो चवणु लॻो त आयो त हरामी वॾा ठिड़, पर पोइ बि अव्हांजे लाइ कमु हिकिड़ो करियां थो, जीअं बि सवला थी वञो। सो सभु चवणु लॻा त छा करिणो आहे? चई हाणे हीअं करियो, अमीं सभु मूंसां गॾु हलो, को कोडर खणे, को बेलचो खणे, काशे खोटण वारी काशे अहिड़ी खणो सभु, अमीं हलो मूंसां गॾु, फ़िलहाणे हंधि हलणो आहे।
सो नेठि फ़क़ीर सभिनी हमराहनि खे वरितो। हमरनि को बेलचा खयां, को कोडूं खयूं, को छा न छा मिड़ी खोटण वारियूं शयूं खयूं। हाणे फ़क़ीर बि उतां थियो रवानो, हमरा बि था उनजे पोयां रवाना। हणंदे हणंदे सिधो आया उन शींहं वटि। हमराहनि जॾहिं ॾिठो शींहं खे सो सभु डिॼी पिया, सो भॼण लॻा। सो फ़क़ीर चवणु लॻो त भॼो न भॼो न। सो हमरा चवणु लॻा फ़क़ीर तूं छा तूं असांखां पलांद पियो वठी या तोखे असां ॿधो, तूं आहीं वॾो हरामी थी सघे थो असांखां पलांद थो वठी इन शींहं वटि असांखे वठी आयो असांखे खाराईंदे। सो फ़क़ीर चवणु लॻो त न अड़े शींहं अव्हांखे कोन थो खाए, पहिरीं शींहं वटि आऊं थो वञा ऐं जेको कम में चवंदो उहे बि करियो। सो नेठि फ़क़ीर आयो शींहं वटि। हमराहनि बि खणी दिलि झली। फ़क़ीर आयो शींहं वटि। सो शींहं खे चवणु लॻो त हाणे तूं माठि करे वेही, हमरा सभु आऊं वठी आयो आहियां, हीअ ज़मीन तुंहिंजे हेठां खोटींदा, हीअ खज़ानो कढंदा, पोइ तूं सही थी वेंदे। सो शींहं चवणु लॻो त भले ठीकु आहे। सो हाणे फ़क़ीर उन हमराहनि खे चयो। सो हाणे हमरा आया उन शींहं जे हेठां उहो ज़मीन खोटणु लॻो। सो नेठि खज़ानो अंदरि जाम हो, 7 बादशाहनि जो खज़ानो। सो उन सभिनि कढियो खयो। सो ॾाढो खज़ानो हो, सो कढियो खयो उन्हनि खे मिलियो ऐं खज़ानो जीअं निकितो त शींहं सही थी वियो। शींहं उन फ़क़ीर जा थोरा मञिया ऐं शींहं थियो रवानो, हलणु फिरणु जहिड़ो थी वियो। हाणे उहे हमरा हुयो फ़क़ीर सभु आया पंहिंजे इलाइक़े में, माना पंहिंजे ॻोठ में। सो ॾाढा ख़ुशि थी विया, फ़क़ीर खे दुआऊं ॾियणु लॻा। हाणे फ़क़ीर चवणु लॻो वञी हमराहनि खे त हाणे ॻाल्हि ॿुधो, आऊं फ़क़ीर माण्हू हीउ घोड़ो बि आयो अव्हांखे, वञी चढ़ो घुमो हिन ते, ऐं खज़ानो बि आयो अव्हांखे। सो हाणे फ़क़ीर उन्हनि खे घोड़ो बि ॾेई छॾी, खज़ानो बि ॾेई ॾिनी। फ़क़ीर वरी ईअं ई निकितो उहो। हाणे हणंदो हणंदो नेठि अची बादशाह जी बादशाही पुॻो। सो बादशाह ॾिठो फ़क़ीर खे। सो बादशाह चवणु लॻो फ़क़ीर खे त फ़क़ीर ॾे ख़बर पुॼी वएं, तोखे तुंहिंजे सवाल जो जवाबु मिलियो या न? तो फ़क़ीर चवणु लॻो त हा बिल्कुलु मिलियो। तो बादशाह चवणु लॻो उन फ़क़ीर खे त ॻाल्हि ॿुध, सवाल जो जवाबु त तोखे मिलियो, पोइ भला ॾे ख़बर मुहारे मसइले जो कीअं कई, मुंहिंजो को जवाबु को मिलियो को न, को छा जेको मूंखे औलाद कोन थिए, मूं तोखे जो चयो कमु उहो कई या न? सो हिते फ़क़ीर चवणु लॻो त हा बिल्कुलु कमु तुंहिंजो मूं पुछा कई आहे। हाणे तो वटि अथई अॼोकी राति, अॼोकी राति तूं वञ राणी वटि, सो तोखे इंशाअल्लाह उमेदगारी थी वेंदी, तोखे सुहिणो पुटु थींदो। सो बादशाह बि ॾाढो ख़ुशि थी वियो। सो बादशाह चवणु लॻो ठीकु आहे। सो बादशाह चवणु लॻो फ़क़ीर खे त हाणे अॼोकी राति तूं हिते वेह, पोइ सुबुह जो खैरनि जो तूं भले हितां निकिरी वञा। सो फ़क़ीर चवणु लॻो भले ठीकु आहे। हाणे फ़क़ीर हुते रही पियो। हाणे बादशाह खैरनि जो वञी पंहिंजी राणी सां मिलियो। सुबुह अची थियो, बादशाह वरी आयो फ़क़ीर वटि। सो बादशाह चवणु लॻो फ़क़ीर खे त तूं हाणे हितां केॾांहुं बि न वञ, तूं हाणे हिते ई वेठो हुजे। सो हाणे जेसिदो मूंखे मुंहिंजो शहज़ादो पुटु नथो थिए, एसिदो तोखे वञणु कोन, तुंहिंजो खाइणु पीअणु रहणु सभु हिते। सो फ़क़ीर चवणु लॻो त भले ठीकु आहे। हाणे फ़क़ीर बि हिते रही पियो। सो नेठि कुझु ॾींहंनि खां वठी, माना कुझु ॾींहंनि खां पोइ अची दासी आई, अची बादशाह खे मुबारक ॾिनी। बादशाह खे चवणु लॻी त बादशाह सलामत, तव्हांखे मुबारकूं हुजनि, राणी महिननि सां आहे, उमेदगारी सां आहे। सो बादशाह बि ॾाढो ख़ुशि थियो। सो हुन फ़क़ीर खे चवणु लॻो त फ़क़ीर वाक़ई कमु तो वाक़ई भलो कयो। सो हाणे नेठि खैरनि जो अची, माना कुझु ॾींहं गुज़रिया, कुझु महीना गुज़रिया। सो राणी खे नेठि अची उहो बादशाह खे पुटु ॼाओ, शहज़ादो पुटु थियो। सो हाणे खैरनि जो अची पुटु थियो। सो हाणे फ़क़ीर बि इहा फ़क़ीर खे ॻाल्हि यादि हुई, पोतल बुज़ुर्ग चयो त हाणे फ़क़ीर खे चयो त तुंहिंजे सवाल जो जवाबु इन बादशाह जे शहज़ादे पुट खां मिलंदो। सो हाणे खैरनि जो पुटु त बादशाह खे थी वियो शहज़ादो। सो हाणे फ़क़ीर चवणु लॻो बादशाह खे त बादशाह सलामत, तोखे हाणे खैरनि जो पुटु थी वियो आहे, तूं हाणे हीअं करे इन तुंहिंजे शहज़ादे पुट खे खणी आ हिते दरबार में, कमु आहे मुंहिंजो। सो बादशाह चवणु लॻो त भले ठीकु आहे। हाणे बादशाह वियो, पंहिंजे शहज़ादे पुट खे हुतां खणी आयो। हाणे शहज़ादे पुट खे खणी आयो, अची दरबार में अची ॾिनी फ़क़ीर खे। सो माण्हू सभु हिते हुते चवणु लॻा, उन दरबार में हुआ को हेॾा होॾा चवणु लॻा। सो बादशाह खे त बादशाह सलामत, तव्हां चरिया थिया, फ़क़ीर माण्हू मिटी में भरियो पियो आहे, कपिड़ा ख़राबु आहिनि जा, तूं तुंहिंजो शहज़ादो पुटु हिन फ़क़ीर खे ॾिनो आहे खणण जे लाइ। तो बादशाह चवणु लॻो त माठि करे वेहो, का ॻाल्हि कोन्हे, फ़क़ीर खणे भले खणे। तो हीउ फ़क़ीर बि मूंखे औलाद थींदो कोन हो, फ़क़ीर जे हिसाब सां मूंखे मिलियो आहे, ऐं चओ था फ़क़ीर खे न ॾियां, चरिया थिया आहियो छा? तो नेठि फ़क़ीर उहो छोकिरो बादशाह जो खयो, शहज़ादो खयो, खणी अची हिकिड़ी जॻह ते विहारियईं। सो हाणे फ़क़ीर चवणु लॻो उन शहज़ादे खे त शहज़ादा ॾे ख़बर, ॾियण जो सवाबु केतिरो, न ॾियण जो गुनाह केतिरो। सो हिते शहज़ादो ॻाल्हाए न। फ़क़ीर वरी ॿिए दफ़ा चयो शहज़ादे खे, शहज़ादो तॾहिं बि न ॻाल्हाए। सो फ़क़ीर टे दफ़ा चयो, तॾहिं बि शहज़ादो न ॻाल्हाए। सो हिते फ़क़ीर चवणु लॻो त अलाह जो हुकुम अथई, अलाह जो हुकुम थियो आहे, ॾियण जो सवाबु केतिरो, न ॾियण जो गुनाह केतिरो। सो शहज़ादे जॾहिं अलाह जो हुकुम जो माना जेको चयो तो पोतल बुरी ॻाल्हि फ़क़ीर खे पोइ यादि आई। सो उन शहज़ादे चई अलाह जे हुकुम सां जेको ॻाल्हा,
ॾियण जो सवाबु केतिरो, न ॾियण जो गुनाह केतिरो। सो हिते शहज़ादो ॻाल्हाइण लॻो, नंढो बादशाह जो पुटु सभु ॾिसी हैरान थी विया। सो हाणे नंढड़ो शहज़ादो ॻाल्हाइण लॻो, सो चवणु लॻो उन फ़क़ीर खे त फ़क़ीर साईं, इन जो तोखे अॻियां ख़बर पवंदी, ॾियण जो सवाबु केतिरो, न ॾियण जो गुनाह केतिरो, इन जी ख़बर तोखे अञा अॻियां ई पवंदी। पर तूं वञ, फिलाणे हंधि हिकिड़ो शिकारी आहे, हिन बादशाह जी बादशाही में वेठो आहे, फिलाणे हंधि शिकारी आहे, उन वटि हिकिड़ो आहे सूअर, मतिलबु त मिरूं हिकिड़ो सूअर आहे, उन वटि बि हींअर हिकिड़ो बच्चो ॼायो आहे सूअर जो। सो तूं वञी उनखे खणी अचु ऐं उहो तोखे ॿुधाईंदो त ॾियण जो सवाबु केतिरो, न ॾियण जो गुनाह केतिरो। सो हिते बादशाह खे उहो फ़क़ीर चवणु लॻो त बादशाह सलामत, हिते को अहिड़ो शिकारी तव्हांजी बादशाही में वेठल जंहिं वटि सूअर को मिरूं आहे छा? सो हिते बादशाह चवणु लॻो त हा बिल्कुलु आहे, बिल्कुलु शिकारी, उन वटि सूअर बि आहे। सो नेठि बादशाह चयो वॾनि सिपाहियुनि खे, त चवणु लॻो त वञो, जेकरि इन शिकारी वटि सूअर को इहो विहायो हुजे, को बच्चो ॾिनो हुजे, उन बच्चे खे खणी अचो। सो नेठि हाणे बादशाह जे हुकुम ते उहो सिपाही वग़ैरह विया, त वाक़ई हुते माना सूअर जो बच्चो ॼायो। सो उहे सिपाही सूअर जो बच्चो खणी आया, उहो बि अची हुते रखियूं। सो हाणे फ़क़ीर पुछा करणु लॻो उन सूअर खां, सूअर जे बच्चे खां पुछा करणु लॻो त ॿुधा, ॾियण जो सवाबु केतिरो, न ॾियण जो गुनाह केतिरो। सो हिते उहो सूअर उहो ॻाल्हाइणु लॻो। सो चवणु लॻो वरी फ़क़ीर खे त बिल्कुलु ॾियण जो सवाबु केतिरो, न ॾियण जो गुनाह केतिरो। सो इहो आहे, तूं असांखे मिलियो वएं, असीं आहियूं ॿ भाइर, तूं असांखे मिलियो वएं, असीं ॿ भाइर, असां तोखे चयो न असांजी ज़िंदगी ॾाढी ॾुखी आहे, ॾाढी तंग आहे, असांखे हिकिड़ी मानी मिले थी, हिकिड़ो गिलास पाणी जो मिले थो, अधु हीउ खाए थो, अधु आउं थो खायां, अधु गिलास पाणी जो हीउ पीए थो, अधु गिलास हीउ पीए थो। सो हाणे तोखे ख़बर पइजी वई ॾियण जो सवाबु केतिरो, न ॾियण जो गुनाह केतिरो। सो हाणे ईअं अथई, आउं थियो आहियां सूअर, जेको मूं तोखे मानी कोन ॾिनी हुई, यादि आहे तोखे, मूं तोखे मानी कोन ॾिनी हुई, मूं मुंहिंजे हिसे जी खाधी, मूं मुंहिंजे हिसे जो पाणी पीतो। सो असीं मरी वियासीं, सो हिकिड़ो थियो, सो ई आहे जेको चङो हुजे तोखे मानी खाराई, सो ई बादशाह जो पुटु थियो अथई। ऐं हिकिड़ो जंहिं तोखे मानी न खाराई, न पाणी ॾिनो, जेको तो ते कुरकियो हुअसि, सो आऊं सूअर जो बच्चो थी वियसि, सूअर मञा ॼायसि। सो हाणे तोखे ख़बर पइजी वई ॾियण जो सवाबु केतिरो, न ॾियण जो गुनाह केतिरो। सो तोखे हिन मुंहिंजे भाइर मानी खाराई पंहिंजे हिसे जी, सो हीउ शइ बादशाह वटि थियो आहे, ऐं मूं तोखे न खाराई, सो आऊं सूअर मञा थियो आहियां। सो हाणे फ़क़ीर खे उनजे सवाल जो जवाबु मिली वियो त ॾियण जो सवाबु केतिरो, न ॾियण जो गुनाह केतिरो। सो नेठि फ़क़ीर उन सूअर जे बच्चे खे वापसी शिकारी ॾांहुं मोकिले छॾियो, ऐं बादशाह पंहिंजे शहज़ादे पुट सां ख़ुशि हुजे, शहज़ादो वरी वापसी राणी ॾांहुं मोकिले छॾियो। सो हाणे फ़क़ीर चवणु लॻो बादशाह खे त बादशाह सलामत, मूंखे मुंहिंजे सवाल जो जवाबु मिली वियो, जेको तुंहिंजे ई पुट खां मूंखे मिलणो हो, सो मिली वियो अलाह जे हुकुम सां। सो हाणे पंहिंजी अलाह आई आहे, हाणे आऊं वञा थो। सो बादशाह चवणु लॻो फ़क़ीर खे त फ़क़ीर साईं वेह भला हिते ई रही पोइ। सो फ़क़ीर चवणु लॻो त न, मूंखे मुंहिंजे सवाल जो जवाबु मिलियो, हाणे आऊं वञा थो। सो हाणे फ़क़ीर उन बादशाह खां मोकिलाए थियो रवानो। हाणे हणंदे हणंदे हिकिड़े अहिड़े इलाइक़े में पुॻो, ॾिठईं त उते हिकिड़ो पाणी जो तलाउ माना भरियो पियो हुजे। सो हाणे फ़क़ीर चवणु लॻो त काफ़ी टाइम थी वियो, काफ़ी वक़्तु थी वियो आहे हिन हिकिड़े वेस में, हाणे हिन कपिड़नि खे लाहे हिन तलाउ में वेझां तड़ करियां जीअं सही थियां। सो नेठि फ़क़ीर आयो उन तलाउ ते। हाणे हिन जेको फ़क़ीराणो वेस हो, सो हिन लाथो उन पाणी में टुॿी हईं वेझनि जे लाइ, जीअं टुॿी हईं ऐं जीअं ॿाहिरि निकितो त ॾिसे त उते जो इलाइक़ो ई ॿियो हुजे, पाणी वग़ैरह हुजे ई न, ऐं कपिड़ा हिन खे ॿिया थी हलिया, ऐं हिन वारा कपिड़ा वड़ा काशे न हुजनि, सॼो इलाइक़ो चेंज थी वियो, रुॻो बाग़ ऐं बाग़ीचा वण टिण लॻा पिया हुजनि, हर शइ माना लॻी पई, सफ़ा जन्नत माना लॻी पई हुजे। हाणे हीअ हमरा फ़क़ीर जेको ॾिसी हैरान थी वियो, सो चवणु लॻो त हीअ आऊं किथे पुॼी वियसि, ऐं थोरो ई खणी परियां ॾिसे त हिकिड़ो बाग़ बाग़ीचो हुजे, उन हिंदोरे में उनजी माई लुॾे पई, जेका माई हिन ॾिनी हुई फ़क़ीर खे, जेका फ़क़ीर सदा हीअं आहे को अहिड़ो जेको अलाह जे नाले ते पंहिंजी ज़ाल ॾे। सो हिन हमरा ॾिनी हुई उन फ़क़ीर खे ज़ाल, ॾिसे त उते उन हिंदोरे में उहा हिन वारी ज़ाल लुॾे पई, उहो साॻी लावण वारो जोड़ो पातो पियो हुजे, हार सिंगार तयारु हुजे, उन हिंदोरे में लुॾे पई। हिन ॾिठो त चवणु लॻो त हीअ ज़ाल मुंहिंजी। सो थोरो ॾिसे त परियां उहो फ़क़ीर बि साॻी बीठो हुजे, त हमरा चवणु लॻो इहा ज़ाल मुंहिंजी या साॻी, ऐं हीअ फ़क़ीर उहो साॻी जंहिंखे मूं मुंहिंजी ज़ाल ॾिनी हुई। सो हाणे उतां आयो, अची पुछा करणु लॻो फ़क़ीर खां त फ़क़ीर साईं ॾे ख़बर, तूं अची बिल्कुलु आऊं हिते
हाणे ही तुंहिंजी ज़ाल अथई आई तोखे आउं वञा पियो। सो फ़क़ीर उहो एतिरो कोई चई सो हलियो वियो। सो हाणे उहो हमरा आयो सम्झो त पंहिंजी ज़ाल वटि, पंहिंजी ज़ाल सां मिलियो अची जेका हिंदोरे में लुॾी पिए। सो पुछा करणु लॻो पंहिंजी ज़ाल खां त ॾे ख़बर, मूं त तोखे ॾिनो हो फ़क़ीर खे ऐं तूं हिते हिंदोरे में लुॾे पई ऐं आउं कहिड़े जॻह ते पुॻो आहियां, कहिड़े इलाइक़े में पुॻो आहियां, आख़िर मसइलो छा आहे? मूं त फ़क़ीर जे हवाले करे छॾियो, तूं हिते हिंदोरे में लुॾे पई, फ़क़ीर वियो हलियो। सो हिते उन हमरा वारी ज़ाल चवणु लॻी जेका हिंदोरे में लुॾंदी हुई, था चवणु लॻी त ॻाल्हि ॿुध, आउं जन्नत में आहियां, हिंदोरे में लुॾां पई ऐं तूं बि हाणे जन्नत में आयो आहीं ऐं हीअ हिकिड़ी तो ते आज़माइश हुई, अलाह जे नाले ते तो ॾिनो हिन फ़क़ीर खे। हीअ फ़क़ीर सम्झ माना मूंखे पंहिंजी धीउ करे सॼो, न हथु लाथई मूंखे, न मूंखे पेर लाथई, पंहिंजी धीअ करे हिन जन्नत में मूंखे राहियो ऐं काफ़ी टाइम खां वठी आउं तुंहिंजो इंतज़ारु कंदी पई हुअसि हिन हिंदोरे में लुॾी। ऐं फ़क़ीर माना को वली हो, सो आज़माइश का तोते हुई तो अलाह जे नाले इन खे ॾिनी। सो ही मुंहिंजो पीउ थी रहियो ऐं मूंखे धीउ करे सॼी हिन जन्नत में मूंखे विहारियो वेठो हो ऐं हाणे जेको अमानत हुई जेका तोखे ॾेई ऐं पाण हलियो वियो ऐं काफ़ी टाइम खां वठी आउं हिन जन्नत में हिंदोरे में लुॾां पई ऐं तुंहिंजे लाइ इंतज़ारु पिया कयमि। सो नेठि हाणे तूं बि पुॼी वएं। सो नेठि उहो हमरा ॾाढो ख़ुशि थियो त वाक़ई अलाह जे नाले ॾियणु सवाबु आहे, अलाह जे नाले ज़रूरु ॾिजे। सो इहे आज़माइशूं आहिनि इंसान ते, अलाह जे राह ते ज़रूरु ॾियणु खपे। सो दोस्तो, उमेदु आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। कहाणी ही पंहिंजी पुॼाइण ते पुॻी, वरी हाज़िर थींदासीं नई कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिते हुजो आबाद हुजो, अल्लाह हाफ़िज़।